अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज अपडेट तव्हांजे लाइ आंदी आहे। कल मूं हिकु वीडियो ॾिनी हुई जंहिं अदाकार जो मूं नंबर ॾिनो, लेकिन उन में 10 डिजिट अची विया हुआ। तकरार ड्रामे जी तव्हांखे कहाणी बि ॿुधायूं था, लेकिन अॼु ॿीहर मूं वीडियो अपलोड कई आहे ऐं हाणे हीउ नंबर पूरो आहे इन वीडियो में। इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं नंबर नोट करे वठो। ही अदाकार आहे हैबत, जेको ज़हर ज़िंदगी में हुयो। विच स्क्रीन में नंबर हली रहियो आहे दोस्तों, 0 खां स्टार्ट आहे, आख़िर ताईं सॼो नंबर हली वेंदो। ऐं कल्ह तकड़ में थोरो ग़लती में नंबर जेको आहे हिकिड़ो घटि अची वियो, उनजी माज़रत ऐं उनजी माफ़ी वठूं था तव्हां खां। हाणे ॿीहर इन जे करे मूं कमेंट तव्हांजा पढ़िया ॾिठा ऐं मां हाणे चेक कयो आहे ऐं ॿीहर मां वीडियो अपलोड कई आहे। साम्हूं नंबर हली रहियो आहे, हीउ नंबर तव्हां नोट करे वठो। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदा वञूं दोस्तों, कल्ह मूं 2 नंबर ॾिना 2 अदाकारनि जा। तव्हां वीडियो ॾिठा हूंदा, हिकिड़े जो थोरो मिस थी वियो, उहो ॿीहर हाणे वरी ॾियां थो, लेकिन एतिरा व्यूज़ न आया मुंहिंजे हिसाब सां। जेको आहे तव्हांजी दिलचस्पी फ़ोन नंबर में न आहे। अदाकारनि जा जेका असां महिनत करे, वॾी महिनत सां फ़ोन नंबर हथु करे ऐं तव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं, लेकिन मूंखे ईअं लॻे थो व्यूज़ घटि आया आहिनि सफ़ा। तव्हांजी मतिलबु दिलचस्पी घटि आहे या वरी को ॿियो चकर आहे। जेका जॾहिं असां नंबर ॾींदा आहियूं त उन ते व्यूज़ अलाए छो घटि ईंदा आहिनि, ऐं वरी हक़ीक़त में उहा वीडियो तव्हांजे कम जी हूंदी आहे जेका असां जंहिंमें नंबर ॾींदा आहियूं। ऐं काफ़ी दोस्त ॻाल्हाईंदा बि आहिनि अदाकारनि सां, वरी असांखे मैसेज कंदा आहिनि, अदा सां ॻाल्हायो आहे हिन अदाकार सां, हिन सां, ऐं हिन जो बि नंबर ॾियो, हुन जो बि। अगरि हीउ अॼु नंबर हम ॿीहर ॾेई छॾियो आहे, ॾिसूं था व्यूज़ जे वधीक आया त वरी अॻिते नंबर ॾियण वारो सिलसिलो हलाईंदासीं, न त पंहिंजो जेको अपडेट वारो कमु हले थो उहो बि हलाईंदा रहंदासीं गॾोगॾु। नंबर विच स्क्रीन में हली रहियो आहे, तव्हां नोट करे विया हूंदव, अञा हली रहियो आहे। बाक़ी जेको नंबर रहियल आहे लिखी वठो दोस्तों। ऐं तकरार ड्रामे जी क़िस्त सूमर खां पोइ अचण वारी आहे, उन जो बि तव्हां इंतज़ारु कयो। हिन सूमर ते क़िस्त पकी ईंदी। नंबर तव्हां नोट करे विया हूंदव। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।